MNTV न्यूज़। इरफान जतोई जो सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द हो, जैके 3 हफ़्ता पहिरीं SHO निसार शाह सिंध यूनिवर्सिटी में सवें शागिर्दन के सामूं गिरफ़्तार करे सखर पुलिस हवाले करे थो। जैखां पोइ इरफान जतोई जा माइट कोर्ट सगोरी में पिटीशन दाख़िल पिण कराइन था, जैंजी ॿुधणी 16 मार्च ते रखियल हुई। पर जग मशहूर करप्ट पुलिस ऑफिसर इरफान समूह जेको अक्सर फुल फ्राई और हाफ फ्राई के वाक्यन के हमेशा फ़ख्र से मीडिया आॾो पेश कंदो रहियो आहे, कुछ हफ़्ता अॻु सिंध यूनिवर्सिटी के खंभियल शागिर्द के भी फुल फ्राई करे छॾियो। बाख़बर ज़रियन में मालूम थियो आहे त फुल फ्राई करण जो सबब एक बाअसर जी चोरी थियल कार हुयो, जैसे केस में कूड़ो मुकाबलो करे इरफान समेत सिंध के गबरू नौजवान इरफान जतोई के कत्ल करे छॾियो। इरफान समय के लाए ही को पहिरियों वाक़ियो ना है, जॾहिं त अहिड़ा केतराई गबरू नौजवान हिन मौत की निंड सुमारे छॾिया आहिनि, जिन मां हिकु वकील जो केस पिण हिन ते लॻो ऐं उहो साबित भी थियो। पर बदकिस्मती सां हुकूमती रिट किथे भी नज़र नथी अचे, जॾहिं त दीपक जो किस्सो भी कंहिंखां ॻुझो ना आहे। उनमें भी SHO निसार शाह ऐं SSP इरफान समूह मुलवस रहा आहिनि। इरफान जतोई जी हिरासमेंट दौरान संदस वालिद सां ॻाल्हि ॿोल पिण कराई वई, जेका ऑडियो रिकॉर्डिंग पिण MNN न्यूज़ के हथ अची वई आहे। जी जी हाँ जी 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 हाणे तव्हां का साहब नालो अलाए छा आहे, पाण सां ख़बर ना आहे। हाँ जी वो साहब आहे, छो न ॻाल्हाईंदासीं। जी जी हाँ सर, छा हाल आहे? ॿियो ख़ैर आहे? त सही आहे, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक। सर हाणे इहो त यूनिवर्सिटी हुयो, बाक़ी हो जेको आहे हिते रहंदो कोन्हे को, असां हाणे ॿुधियो आहे। पुट तव्हां त काफ़ी टाइम हुयो, साल अधु दुबई खां वरी वियो ईरान। ॿुधो सर, तव्हां भली वेरीफाई करे ॾिसो, हिते जे रहे थो शिकारपुर ज़िले लाड़काणे में, त असां तव्हां सां ग़लति ॻाल्हि था कयूं। पर तव्हां पाण बचड़ी वाला हो, हक़ कयो कंहिंसां, पर ज़ुल्म भी सही ना आहे। तव्हां हक़ कयो जे चओ था त असां मिलंदासीं भी। हिन कॉल रिकॉर्डिंग ॿुधण खां पोइ सवाल इहो थो पैदा थिए, जॾहिं इरफान जतोई पुलिस हिरासत में हो त इहो मुक़ाबलो किथे थियो। जेकॾहिं इंडिया जे पकड़ियल एजेंट कलोबशन के तव्हां अदालत में पेश करे सघो था, जेको लखे माण्हुनि जो कातिल आहे, त सिंध जे शागिर्दनि कहिड़ो ॾोह कयो आहे, जिन खे सरेआम गिरफ़्तार करे फुल फ्राई कयो वञे पियो। सिंध पुलिस के घुर्जे त मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए पुलिस डिपार्टमेंट में रांदड़ कार्य रिडन के बेनकाब कयो वञे, त जी वरी कंहिं औरत मारच वारे ॾींहं ते माउ जी झोली खाली न थिए, जीअं वरी के भेण पंहिंजे नौजवान भाउ खे बेकसूर क़त्ल थींदे न ॾिसे। MNN TV हैदराबाद। MNN TV न्यूज़।